आलमी दुनिया अॼु 26 जून 2025 ते नशे जे ख़िलाफ़ उन जे रोकथाम ख़िलाफ़ आवाज़ उथारे रही आहे। बैन अवी ॾींहुं मल्हाए रही आहे। हिन बैन अवी बिरादरी सां गॾु सिंध बि 26 जून नशे जे रोकथाम लाइ आवाज़ बुलंद करे थी ऐं हीअ वाज़े पैगाम ॾिए थी त नशे जे वाहपे ते कंट्रोल कयो वञे, उन जे वापार खे ख़तमु कयो वञे, वापारियुनि ते पाबंदियूं मड़े उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि, नए नसुल खे बचायो वञे। छाकाणि त नशो न रुॻो हिकु शख़्स पर पूरे ख़ानदान, समाज, क़ौम ऐं इंसानियत जो क़ातिल आहे। नशो फ़क़ति बुरी आदत नाहे पर ही नसुलनि जी नसुल कशी पिणु आहे। नशे खां पाक दुनिया, ख़ुशहाल आबाद दुनिया।